अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2013 जे ट्यूटोरियल में तव्हांखे ख़ुशि आमदीद। हिन वीडियो में तव्हांखे आउं सेखारींदुसि त माइक्रोसॉफ्ट एक्सेल फार्मूला कुझु जेके सिंपल फार्मूला आहिनि उहो तव्हांखे सेखारींदुसि। पहिरीं असीं हलूं था स्टूडेंट में। हिन मां असीं पहिरीं ॾिसूंसि एक्सेल असांखे कुझु जेके आहिनि से फार्मूला ॾिए थो, उनजी बेस ते असीं जेका तकड़ी रिज़ल्ट असीं कंहिं बि तकड़ी रिज़ल्ट असीं वठी सघूं था। हाणे असीं ॾिसूंसि था त सभिनी खां घटि मां घटि मार्कूं कंहिं खयूं आहिनि। उनजे लाइ एक्सेल असांखे फार्मूला ॾिए थो, मिनिमम जो फार्मूला ॾिए थो। ठीकु आहे, हिते असीं लिखूंसि था मिनिमम मार्क्स। कैलकुलेशन हिते कयूंसि था, इज इक्वल टू जो बराबरि जी निशान ॾेई तव्हां लिखंदा MIN मिन। ठीकु आहे, मिन लिखी ब्रैकेट ॾियोसि ऐं हितां रेंज सिलेक्ट करियोसि। रेंज सिलेक्ट करे वरी ब्रैकेट बंदि करियोसि ऐं एंटर दबायोसि। ॾिसो, घटि में घटि मार्कूं 355 खयल आहिनि। जेके घटि में घटि जेके मार्कूं हिते आहिनि उहे आहिनि 355। अॻिते हली इनशाला कुझु कॉम्प्लेक्स फार्मूला बि आहिनि जंहिंमें तव्हांखे ॿुधाइबो त कंहिं खयूं आहिनि एक्यूरेट, उहो बि असांखे मिली वेंदी हली एक्सेल में। या अॻिते हली तव्हांखे ॿुधाइबो। फ़िलहालु छा त असां स्टेप बाय स्टेप हलूं पिया, उन करे तव्हांखे फ़िलहालु सिंपल फार्मूला कैलकुलेशन ॿुधायूंसि था। हीअ आहिनि 355। स्टूडेंट खयूं आहिनि मोहम्मद यूसुफ साहब, 355 खयूं आहिनि, जंहिंजो 59% आहे परसेंटेज आहे उनजो। हाणे असीं मैक्सिमम ॾिसूं था त मैक्सिमम मार्क्स कहिड़ियूं आहिनि। ठीकु आहे, मैक्सिमम मार्क्स जो फार्मूला सेम, रेंज असीं साॻी ॾींदासीं। इज इक्वल टू साइन ॾेई MAX लिखंदासीं, मैक्स ब्रैकेट लिखंदासीं, हितां रेंज सिलेक्ट कंदासीं। तव्हां वठी हेतिरे ताईं रेंज सिलेक्ट कईसीं। अच्छा, रेंज खे तव्हां कंहिं बि टाइम ते मॉडिफाई करे सघो था। रेंज सिलेक्ट कईसीं, ब्रैकेट क्लोज़ कयोसीं, एंटर दबायोसीं। 484 484 मार्क्स जेके आहिनि उहे मैक्स मार्क्स हिन में खयल आहिनि, जेके तमामु वधि में वधि जीअं मार्कूं खयूं आहिनि उहो हीअ आहे लास्ट। त इहे हिसाब सां असांखे मैक्स ऐं उनजी ख़बर पइजी वेंदी। जेकॾहिं इतफ़ाक़ आहे सीरियल नंबर वग़ैरह थोरी काउंटिंग में हेॾां होॾां हूंदी आहे, भुल चुक हूंदी आहे, या कॾहिं सेल जेके आहिनि एम्प्टी हूंदा आहिनि, त पोइ असां उनजे लाइ असांखे फंक्शन मिलंदो आहे, काउंट जो फंक्शन हूंदो आहे त असांखे काउंट करे ॾिए। त काउंट असीं कराए सघूं था। सब्जेक्ट वग़ैरह सपोज़ हितां असां सब्जेक्ट ख़बर नथी पए त असांखे काउंट करे ॾिए सब्जेक्ट घणा आहिनि। जेको हिते आहे असांजो आहे काउंट, अकाउंट न सॉरी COUNT काउंट। काउंट फंक्शन हूंदो आहे जेको असीं रेंज सिलेक्ट कंदासीं, हितां खां वठी हीअ असीं रेंज सिलेक्ट कयूंसि था, ब्रैकेट दबाएसीं त असांखे ॾिसो ॿुधाए थो छा थो ॿुधाए। हाणे छो ईअं कयो अथसि, अच्छा छो त डेट फॉर्मेट में, उन करे असांखे चेंज कंदासीं जनरल फॉर्मेट में। असांखे ॿुधाए थो, ॾिसो सिर्फ़ु फॉर्मेट चेंज करण सां ई असांखे रिज़ल्ट चेंज थी मिली वञे। 6 आहिनि टोटल नंबर, 6 नंबर्स मीन 6 सब्जेक्ट्स आहिनि। हूअं असांखे ॾिसो ख़बर न पवे आहे त असांखे टोटल सब्जेक्ट्स घणा आहिनि। असांखे काउंट जो आहे फॉर्मूला, इहो असांखे मसइलो हल करे ॾिनो, तव्हांजा हेतिरा सब्जेक्ट्स आहिनि। तव्हां को बि रेंज सिलेक्ट करे उनखे काउंट करे सघो था। हीअ त असां सिंपल 6 जी आहे उहो ई तव्हां हितां काउंट करे सघूं था, पर जॾहिं इतफ़ाक़ आहे हिकिड़ा कॉलम्स आहिनि या रोज़ आहिनि, तमामु घणी आहिनि, जंहिंमें असीं काउंट करणु चाहियूं था। अच्छा, असीं काउंट जेके आहे हिकिड़ी स्पेसिफिक वैल्यू बेस ते बि असीं काउंट कराए सघूं था। इहे कुझु अहिड़ा जेके हूंदा आहिनि फार्मूला हूंदा आहिनि, जेके कॉम्प्लेक्स फार्मूला आहिनि, इहे अॻिते हली तव्हांखे बिल्कुलु सेखारियो आहे। जंहिंमें तव्हां सम करणु चाहियो था, यानी कि तव्हां हिसाब किताब करणु चाहियो था कंहिं सेल जो, लेकिन उनजी बि हिकिड़ी शर्त जे बेस ते करणु चाहियो था त उनजी हीअ कंडीशन जेकॾहिं ट्रू थिए त पोइ तव्हां असांखे रिज़ल्ट ॾियो, अदरवाइज़ न ॾियो। ऐं जेकॾहिं काउंट करणु चाहियो था तॾहिं बि हिकिड़े माना ख़ासि मख़सूस जेको रेंज खे काउंट करियोसि, ऐं वरी उनजी बि हिन सूरत में काउंट करो जो वैल्यू फलाणी हुजे त अहिड़े क़िस्म जा कॉम्प्लेक्स कुझु फंक्शन्स आहिनि जेके बिल्कुलु तव्हांखे ॿुधाइबा। हींअर असां छा सिखियोसीं, मिनिमम मैक्सिमम नंबर्स, असां काउंट जो कयोसीं। अच्छा, इन खां अलावा एवरेज जो बि हूंदो आहे, बिल्कुलु एवरेज असीं मालूम करे सघूं था। हिते असां परसेंटेज एवरेज में बि असांखे मालूम थींदो, AVERAG एवरेज। ठीकु आहे, एवरेज जो फंक्शन तव्हांखे यूज़ करणु ॿुधायांसि थो। डबल क्लिक करियोसि, रेंज सिलेक्ट करियोसि, हितां जी रेंज था सिलेक्ट करियोसि, उबती सुबती जी तव्हां सिलेक्ट करो, नो प्रॉब्लम आहे। ब्रैकेट दबायोसि। ॾिसो जेकॾहिं असां एवरेज, अच्छा हीअ बि छो त डेट जे असांजे आहे फॉर्मेट में,
इन खे असां चेंज कंदासीं जनरल में या नंबर में जेको तव्हां करणु चाहियो त असांखे सेम ही परसेंटेज ॾींदा। असल में छो परसेंटेज हींअर त बेसिकली छा जो एवरेज जेको न एवरेज हर सेल खे हिकिड़ी वैल्यू कंसीडर करे थो। एवरेज कीअं निकिरंदी मीन्स ही जेके बि 6 जेके सब्जेक्ट्स आहिनि इहे टोटली पहिरीं प्लस थियनि था, पहिरीं इन सभिनी खे पाण में जोड़ थियनि था, एडिशन थिए थी, इन्हनि जी एडिट करे पोइ जेको नंबर ऑफ सब्जेक्ट्स जेके हूंदा आहिनि उन सां डिवाइड थिए थी। मीन्स हिन सभिनी जो जेको असांखे मिलंदो 414 आहिनि न हिन जी, त 414 खे डिवाइड कबो जेको नंबर खणनि 6 आहिनि, 414 खे 6 सां डिवाइड कयो त असांखे मिली वेंदो आहे। अच्छा कॾहिं कॾहिं वरी जेको असल में छा हूंदो आहे जो कॾहिं कॾहिं परसेंटेज हूंदा आहिनि न, हाणे सपोज़ पाक स्टडी आहे या इस्लामियात आहे या अहिड़ा जेके माइनर सब्जेक्ट्स हूंदा आहिनि उन जी जेके मैक्स मार्क्स हूंदा आहिनि उहो 75 हूंदी आहे या 65 हूंदी आहे, कंहिंजा 50 हूंदा आहिनि या प्रैक्टिकल वग़ैरह, त उन जे करे एवरेज जेको एक्यूरेट असांखे रिज़ल्ट नथो ॾेई सघे परसेंटेज जी, उन करे असांखे परसेंटेज ई यूज़ करिणो पवंदो आहे फार्मूले में। अदरवाइज़ जेको एवरेज आहे, एवरेज जेकॾहिं सभिनी सब्जेक्ट्स जूं सभु टोटल जेके वैल्यूज़ आहिनि उन जूं सेम जेको मैक्स जो नंबर आहे, जेका मैक्स वैल्यू आहे उहा सेम आहे, त पोइ असांखे एवरेज में ई कमु हलाए सघूं था।